नाज़रीन, सब डिवीज़न गढ़ी असंजे मुख़्तलिफ़ थाणनि जे हदुनि अंदरि वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ JUI कारकुन सरापा एहतिजाज बणिजी विया आहिनि। अॼु उन्हनि जेके आहे गढ़ी असन ठुल रोड जेको सिंध बलोचिस्तान जो अहम शाहरा आहे उते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। गुज़िरियल 2 कलाकनि खां JUI अॻुवाणनि जो हिते धरणो जारी आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त संदन कहिड़ा मुतालबा आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जमियत उलमा इस्लाम जे तरफ़ खां सवें कारकुननि ऐं हितां जे ॻोठाणनि सां गॾु हिते सब डिवीज़न गढ़ी असन जे हद में जेके वधंदड़ बदमनी आहे, बिलख़ुसूस गढ़ी असन थाणे जे हद में जेका वधंदड़ बदमनी आहे उन जे ख़िलाफ़ अॼु ही सवें ॻोठाणा ऐं JUI जा कारकुन अॼु मैदान ते निकिता आहिनि ऐं रोड ते निकिता आहिनि पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराइण जे लाइ। बदमनी उरूज ते आहे, चोरियूं ऐं फुरूं जेके आहिनि उहे रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ग़रीब पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न आहे, जेको दिहाड़ीदार, जेको मज़दूर, जेको हारी सॼो ॾींहुं कमु करे थो पियो, राति जो उन्हनि जूं निंड्रूं हराम आहिनि। पुलिस जी का गश्त कोन्हे, पुलिस जी का कारकर्दगी कोन्हे, पुलिस जो को किरदारु कोन्हे ऐं बिलख़ुसूस हितों जो जेको SHO आहे गढ़ी असन जो इंतिहाई नालाइक़ ऐं नाअहल आहे। ऐं असां गुज़ारिश कयूं था SSP जेकाबाद खे त हीउ जेको SHO कई सालनि खां हिन थाणे ते मुसलत बणियल आहे ऐं हितों जे आवाम जे लाइ ॾमर बणियल आहे। असां मुतालबो कयूं था त अहिड़े नालाइक़ ऐं नाअहल खे हटाए करे को फ़र्द शुनास, को ईमानदार, को कम वारो SHO असांखे ॾिनो वञे त जीअं हितों जो अमन अमान तमाम ॻोठाणा ऐं जमियत उलमा असां कारकुन सभनि जी तादाद में सरापा एहतिजाज बणा बीठा आहिनि त हितों जो SHO नाअहल आहे उहो हमेशह मिली भगत थी करे हिते ॾोह कराए थो पियो। अमन अमान जे लिहाज़ सां त सॼो सिंध जो पंहिंजो कमु लथो पियो आहे त किथे बि अमन कोन्हे, लेकिन जेकाबाद ज़िलो असां टॉप ते हले थो पियो। उन सां गॾोगॾु तहसील ठुल जो पंहिंजो थाणो गढ़ी असन यूसी ग़ुलामू में त वॾो आज़ार आहे। सब गढ़ी असन जा जेके बि थाणा आहिनि उते त ख़ासि करे ग़रीबनि जे लाइ वॾो आज़ार आहे। उन करे हीअ माण्हू सरापा एहतिजाज बीठा आहिनि। असां इहा घुर कयूं था पिया DIG लाड़काणे खां त असांखे ईमानदार ऑफिसर ज़िले जेकाबाद खे ॾिना वञनि। ज़ुल्म टरे ज़ालिम मिटिजे, अॼु सोच इहा ई करणी आहे। हक़ जी रोशन लाट मथां तूं पंहिंजो पाण खे ॿारे छॾ। गढ़ी असन थाणो ऐं उन जा हदूद हिन वक़्तु बदमनी जे वर चढ़ी विया आहिनि। को ॾींहुं ख़ाली न आहे, का राति ख़ाली न आहे जो चोरी ऐं धाड़नि ऐं फुरुनि जी वारदातूं न थियनि। तमामु वॾी बदमनी उरूज ते पहुतल आहे। असां सम्झूं था अॼु जमियत उलमा इस्लाम हिकु UC जे तरफ़ां एहतिजाज कयो आहे उन मज़लूम आवाम जे लाइ। ऐं बिलख़ुसूस JUI अॻवान जे घरां जेका फुरत थी आहे, धाड़ो लॻो आहे, असां उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे SHO गढ़ी असन खां मुतालबो कयूं था त फिलफोर कार्रवाई करे उन्हनि चोरनि खां फुरत थियल ऐं चोरी थियल सामान बि वापसि करायो वञे। जन सां ज़्यादती थी आहे, उन्हनि ज़्यादतियुनि जो तदारुक कयो वञे, चोरनि ऐं धाड़ेलनि खे कंट्रोल कयो वञे। ऐं असां इहो बि सम्झूं था त SHO अलीमुद ओढो साहब जेको 2.5 सालनि खां वठी हिन थाणे जी कुर्सी खे गढ़ी असन खे चिंबड़ियल आहे, जंहिंजो वॾे में वॾो सबबु इहो आहे त हींअर हू चोरनि ऐं धाड़ेलनि जो पाथारीदार बणिजी चुको आहे जो कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई नथो करे। गढ़ी असन हद जे थाणे जे अंदरि बदमनी जे ख़िलाफ़ आहे। हीअ अली मोहम्मद ओढो साहब पंहिंजी फ़र्ज़ शुनासी खां अखियूं बूटी करे चोरनि जो राज बणिजी करे सजन ग़रीबनि जा हक़ सलब थो करे। असां अली मोहम्मद ओढे खे पंहिंजे मलक शुमार रियाज़ SP साहब खां इहो घुर था कयूं, DIG साहब खां इहो घुर था कयूं त असांजे पंहिंजे हद में अमन क़ाइमु करायो वञे। न त ॿी सूरत जे अंदरि असां जमियत उलमा इस्लाम जा कारकुन हिन पूरे ज़िले जे अंदरि शटर हड़ताल जो इंशाअल्लाह जल्द सां जल्द ऐलान कंदासीं। न त ॿिए सूरत में असांजे ग़रीब कारकुन ख़ालिद साहब जी सामान खे बिल्कुलु वापसि करायो वञे। जमियत उलमा इस्लाम तरफ़ां शाह नोटिस ते सवनि जे तादाद में ही कारकुन जे गॾु थिया आहिनि। इन्हनि जो मक़सदु इहो आहे त ठुल ख़ुसूसन गढ़ी असन जे अंदरि जेका बदमनी उरूज ते चढ़ियल आहे, ग़रीब महफ़ूज़ न आहे, आवाम महफ़ूज़ न आहे। असां SSP खां DIG IG खां मुतालबो था कयूं त जेको बि ग़रीबनि जो सामान वियो आहे फिरफर वापसि कयो वञे ऐं जेको आहे अलीमद ओढे खे हटाए करे ईमान ऑफिसर मुक़ररु करे ग़रीबनि जो जेको आहे जी ज़िंदगी सही गुज़ारनि ऐं निंड जी आराम सां कनि। न त ॿिए सूरत में असां पूरे ज़िले जे अंदरि एहतिजाज करे पूरे SP ऑफिस जो धरणो हणंदासीं। जेसिताईं असांजो सामान वापसि न थींदो असां इंशाअल्लाह इहे धरणा इहे मुज़ाहरा हणंदा रहंदासीं। ॾोह थिए थो बि असां ताईं बि इतला नथी पहुचे। हाणे हे चोरी थी आहे न 1.5 महीनो थियो आहे, मूंखे DSP खे ख़बर न आहे जो लुकाए था वञनि। SHO हज़रात या हेठो स्टाफ लुकाए थो वञे या माण्हू मां ताईं नथा पहुचनि, छो जो मां 24 कलाक हिते रहंदो आहियां बंगले ते इहा ऑफिस ऐं बंगलो बि गॾु आहे। त हिननि जो महीनो थी वियो आहे चोरी खे, त मां ताईं त अचनि हा न साहिबु हे असांजो शइ तूं कर, पोइ मां उहा शइ न कयां। इंशाअल्लाह ताला असां कोशिशि कयूं था। SP साहब जो बि हुकुम आहे, कुझु नफ़री घटि आहे, बाक़ी नफ़री जी बि वधायूं त अलाह कंदो अमन थी रही आहे। त इहे जेको SHO बदिली आहे मथों ऑफिसरनि जे मथे लेवल ते बदिली आहे, इन शइ जे लाइ मां को तबसरो नथो करे सघां। हाणे अॻे शिकायत न थी आहे,
हाणे थई आहे त इंशाअल्लाह ताला SP साहब खे वेरे चवंदासीं, अल्लाह कंदो SP साहब उन मसइले खे हल कंदो, उन शइ जी सज़ा ॾींदो। जे उहा न थई त इंशाअल्लाह पोइ मथे बि रिपोर्ट मां ॾींदुमि, इहो मुंहिंजो वाइदो आहे। इंशाअल्लाह ताला बिल्कुलु मुंहिंजो वाइदो आहे। अल्लाह कंदो हिननि खे पंहिंजी शइ वापसि मिली वेंदी, हिननि खे राज़ी कराईंदासीं।